अॼु वैलेंटाइंस डे स्पेशल वीडियो अथव। असां मोहबत जे बारे में ॻाल्हाईंदासीं। मूंखे पहिरीं तव्हां सभई इहो ॿुधायो त तव्हां ज़िंदगीअ में कंहिंसां मोहबत कई आहे? कॾहिं न कॾहिं त कई हूंदव न। अगरि तव्हांजी उहा मोहबत ॿिन्ही पासनि खां हूंदी त तव्हांखे रिटर्न में कॾहिं कुझु मिलियो त हूंदो? कॾहिं वॉच, कॾहिं पेन, कॾहिं टेडी बियर, कॾहिं छा। उहा जेकी शइ असांखे रिटर्न में मिले थी, उहो चाहे प्यार हुजे या ॿी काई शइ हुजे, उनखे सिंधीअ में उजूरो चइबो आहे। अचो त असां अॼु मोहबत जे उजूरे ते था ॻाल्हायूं। हाय दोस्तों, कीअं आहियो तव्हां सभई? अदबी आर्तवार में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे हिकु मस्तु आखाणी थी ॿुधायां जंहिंमें मोहबत बि आहे, उजूरा बि आहिनि। अञा ॿियो छा खपे। उजूरे में ज जेकी ईंदी आहे उहा जहाज वारी, उज़वनि वारी ज़ न। ठीकु आहे, सम्झव? हलो हाणे असां शुरू कयूं। अनिल चौथो दर्जो पढ़ंदो हो। हू ॾाढो भोलो भालो छोकिरो हो। जेका बि शइ ॾिसंदो हो त उन बाबति पंहिंजी माउ खां पुछंदो हो। हिकु ॾींहुं अनिल पंहिंजी माउ जे भरिसां वेही सबक़ु यादि करे रहियो हो, यानी लेसन यादि पियो करे। हिकु शख़्स आयो ऐं हुन संदसि माउ खे हिकु लिफ़ाफ़ो ॾिनो। अनिल इहो ॾिसी करे सुवालु कयो त अम्मा, इहो छाजो लिफ़ाफ़ो आहे? माणस इहो लिफ़ाफ़ो खोले ॾिठो ऐं अनिल खे जवाबु ॾिनो, पुटु, तुंहिंजो दादा बीमार हो, तॾहिं डॉक्टर संदसि इलाज कयो हो। हीउ उनजो बिल आहे। इन में दवाउनि जो ख़र्च ऐं डॉक्टर जी फी लिखियलु आहे। असांखे इहे पैसा चुकाए ॾियणा आहिनि। अनिल बिल ॾिठो ऐं उन में लिखियलु हो, दवा जूं 3 शीशियूं 9 रुपया, 5 भेरा सुई लॻाइण जी फी 10 रुपया ऐं मरीज़ खे 5 भेरा ॾिसण जी फी 25 रुपया, त कुल 44 रुपया। 44 माना 44 रुपीस। अनिल खे इहो नमूनो वणियो। केतिरनि ॾींहंनि खां हू सोचे रहियो हो त प्लास्टिक जी हिकु मोटर ख़रीद कयां। मोटर जी क़ीमत फ़क़ति 5 रुपया हुई। बिल ॾिसी हिनखे हिकु तरकीब सुझी आई ऐं हुन बि ॿिए ॾींहुं हिकु बिल तयारु कयो। बाज़ार मां 2 भेरा भाॼी वठी अचण जी फी 50 पैसा, दादा जे बूट जी 10 दफ़ा पॉलिश करण जी फी 2 रुपया, अम्मा जी बीमारीअ वक़्तु चांहि ठाहिण जी फी 2 रुपया, हर रोज़ मेज़ कुर्सी साफ़ करण जी फी 50 पैसा, कुल 5 रुपया। ऐं उन बिल जे हेठां हिकु नोट लिखियलु हो, हिन बिल जा पैसा शाम ताईं चुकायो। अनिल इहो कागज़ ॿीणो करे मेज़ ते रखियो ऐं पाण स्कूल हली वियो। शाम जो जॾहिं हू स्कूल खां मोटियो त ॾिठईं मेज़ ते हिकु कागज़ रखियलु हो। उन कागज़ सां 5 रुपए जो नोट रखियलु हो। हू ॾाढो ख़ुशि थी वियो। नोट हिन खीसे में विधई ऐं कागज़ खोले पढ़ण लॻो। उन में लिखियलु हो, 9 साल पालण पोषण जो ख़र्च, 4 साल स्कूल में तैलीम जो ख़र्च, बीमारीअ में शेवा ऐं इलाज जो ख़र्च, माउ ऐं पीउ जे लाड प्यार जो उजूरो माना रिटर्न्स। ऐं उन बिल जे हेठां बि हिकु नोट लिखियलु हुयो, हिन बिल जा पैसा चुकाइण ज़रूरी न आहिनि। बिल पढ़ी अनिल वाइड़ो थी वियो। थोरो वक़्तु त हू ईअं ई ख़ामोश बीठो रहियो। हिन खे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वई ऐं संदसि दिलि भरिजी आई। हू डोड़े अंदरि कमरे में वियो ऐं पंहिंजी माउ सां चिंबड़ी रोअण लॻो। रोअंदे रोअंदे हिन चयो, अम्मा, मूंखे माफ़ कयो, मां अॻिते अहिड़ी ग़लती वापसि न कंदुसि। हिते इहा आखाणी पूरी थी वई। तव्हां मूंखे हाणे इहा ॻाल्हि ॿुधायो त असां केॾी आस रखंदा आहियूं त असांखे कुझु उजूरो मिले, काई रिटर्न गिफ्ट मिले। जेका असां लाइ हेॾा कमु कंदा आहिनि, छा असां उन्हनि खे कुझु उजूरो ॾींदा आहियूं? हिन आखाणीअ जे मुताबिक़ मुंहिंजो इहो रायो आहे त असांखे हिक ॿिए खे थैंक यू चवण जी वधीक प्रैक्टिस करणु घुरिजे। हर कंहिं ॻाल्हि में असांखे शुक्राना मञणु घुरिजनि ऐं असांखे शिकायतूं घटि करणु खपनि। तव्हांखे इहा आखाणी वणी हुजे त वीडियो खे लाइक बि कजो। अगरि तव्हां मूंखे कुझु उजूरो ॾियणु था चाहियो त मुंहिंजे लाइ तव्हां सभिनी जी कमेंट्स ई मुंहिंजे लाइ ॾाढी वॾी गिफ्ट हूंदी। ऐं तव्हांजो हिन आखाणीअ मुताबिक़ छा रायो आहे उहो बि मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो हुजे त वीडियो खे लाइक कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल नोटिफिकेशन बि ज़रूरु वॼाइजो। हाणे असां मिलंदासीं ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय। उजूरा ॾींदा रहो।